अज़ीज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे? छा मूसा मीर जी भेण सां शादी कंदो या वरी शमीर जी भेण राणी सां शादी कंदो? छा बहावल ख़ान ऐं मूसा मिली करे सजावल ख़ान ऐं दरिया ख़ान वारनि जो ठाह कराईंदा? छा मूसा हाकिमज़ादी खे नवाब ख़ान जी क़ैद मां आज़ादु कराईंदो? आख़िरकार मूसा कंहिं सां शादी कंदो? सॼी ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकर तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त मूसा हर तरफ़ खां सोख थी वियो। हिकु तरफ़ खां शामिर जी भेण राणी मूसा सां शादी लाइ राज़ी ऐं ॿिए पासे मीर जी भेण बि मूसा सां शादी करण लाइ तयारु। आख़िरकार मूसा शादी करे त कंहिंसां करे? बहावल ख़ान ऐं मूसा मिली करे दरिया ख़ान ऐं सजावल ख़ान जे विच में ठाह कराईंदा। उमेद करियूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकर पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।